मोरो रिपोर्ट मुश्ताक अली कोराई। मोरो शहर जे चइनि प्राइमरी स्कूलनि में केतिरनि सालनि खां वठी गटरनि जो गंदो पाणी बीहण करे सभई शागिर्दनि जी तालीम मुतासिर। शागिर्दनि, वालिदेन ऐं सियासी समाजी शहरियुनि जो मोरो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो, जंहिं जी अॻवानी हाजी शमसुद्दीन सुर्यो, बरकत पीरज़ादो, बदरुद्दीन मेमण, खादिम खोसो, एसयूपी तालका मोरो अॻवान यासीन सुमरो ऐं ॿिया करे रहिया हुआ। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त तालीम जो वज़ीर उस्तादनि खे त अणे पढ़ियल चवे थो, पर केतिरनि ई सालनि खां वठी करम शाह स्कूल, आलिम शाह स्कूल, अहमद शाह स्कूल, हिननि स्कूलनि समेत केतिरा ई सिंध जा स्कूल बंदि हुअण सां गॾोगॾु ज़बून हालत ऐं के त वॾेरनि जूं औताकूं ऐं वाड़ा आहिनि। थोरो साईं सरदार शाह पंहिंजी ज़िमेवारी महसूसु कंदे सिंध जे मज़लूम मारवाड़नि ते रहम खाधो आहे। तालीम जहिड़े ज़ेवर सां नवाज़े, सिंध जे हक़ीक़ी शऊर खे बचायो। स्कूलनि जी अहिड़ी हालत हुजण जे करे शागिर्दनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। असां अहिड़ियूं शिकायतूं केतिरा ई दफ़ा आला अमलदारनि खे ॾिनियूं आहिनि, पर हिन महल ताईं को बि तदारुक न थी सघियो आहे। असां मुतालबो कयूं था त मज़कूरा सिंध जे स्कूलनि मां बीठल गंदो पाणी कढायो, स्कूलनि में अमलो बहाल कराए सिंध जे शऊर खे बचाए शागिर्दनि जी तालीम बचाई वञे।